यासिर पाकिस्तान में गैर कानूनी तरसल परडेन की वापसी की डेडलाइन जो अज आखिरी ॾींहुं है। निगरान सरकार तरफा मुल्क न छॾींदड़ गैर कानूनी परडेन खिलाफ सुभाणे खां कार्रवाई जो ऐलान किया वियो आहे। उन हवाले से घरू वज़ारत धुरियुनि की बेदखली जो हुकुमनामो भी जारी करे छॾियो आहे। बे तरफ़ गैर कानूनी रहंदड़ परडेन के मुल्क छॾण लाइ ॾिनल डेड लाइन में बाक़ी हिकु ॾींहुं बचण बावजूद सिंध के अक्सर शहरनि में रहंदड़ अफ़गाननि की वापसी लाइ का चुरपुर नज़र न थी अचे। कराची हैदराबाद समेत सिंध के अक्सर शहरनि में अफ़गान पनाहगीर ॿिया धारिया लखनि की तादाद में आबाद आहिनि। हज़ारे माण्हुनि हिते सुञाणप कार्ड पिणु ठाराए वरिता आहिनि। इंतज़ामिया तरफ़ां अफ़गान पनाहगीरनि की वापसी लाइ का आसराइती ॻाल्हि पिणु नज़र न पई अचे। एक भेरो ॿीहर अव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾिसो पिया। पाकिस्तान में गैर कानूनी तरसल परडेन की वापसी की डेडलाइन जो अज आखिरी ॾींहुं आहे। निगरान सरकार तरफा मुल्क न छॾींदड़ गैर कानूनी परडेन खिलाफ सुभाणे खां कार्रवाई जो ऐलान किया वियो आहे। उन हवाले से घरू वज़ारत धुरियुनि की बेदखली जो हुकुमनामो भी जारी करे छॾियो आहे। बे तरफ़ गैर कानूनी रहंदड़ परडेन के मुल्क छॾण लाइ ॾिनल डेड लाइन में बाक़ी हिकु ॾींहुं बचण बावजूद सिंध के अक्सर शहरनि में रहंदड़ पनाहगीरनि की वापसी लाइ का चुरपुर नज़र न थी अचे। कराची हैदराबाद समेत सिंध के अक्सर शहरनि में अफ़गान पनाहगीरनि ॿिया धारिया लखनि की तादाद में आबाद आहिनि। हज़ारे माण्हुनि हिते सुञाणप कार्ड पिणु ठाराए छॾिया आहिनि। इंतज़ामिया तरफ़ां अफ़गान पनाहगीरनि की वापसी लाइ का आसराइती कार्रवाई पिणु नज़र न पई अचे।